अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां उम्मीद तो कयां त तव्हां ख़ैरियत सां हूंदो। मां तव्हांखे सिंध जे तारीख़ जे पार्ट 2 जे वीडियो ते ख़ुशामदीद चवां थो। बराए महिरबानी असांजे इन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा। तो अचो दोस्तों, पोइ पाण हलूं था सिंध जे तारीख़ जे पार्ट 2 जे वीडियो में। सिंध अर्बन जे ज़माने में टॉपिक आहे असांजो। चयो वञे थो मुसलमान फ़ातिहनि जी अचण वक़्तु हिंद जा ओभर वारा ज़िला सिंध जे कब्ज़े खां निकिरी चुका हुआ। तंहिं हूंदे बि के उहे मुल्क जे हींअर हिंदुस्तान जे हद खां निकिरी विया आहिनि से बि हिन में शामिल हुआ। उन वक़्त ताईं न पंजाब हो न बलोचिस्तान। पंजाब 3 ॾींहंनि में कोहिस्तान। हाँ दोस्तों, तंहिं महिल पंजाब 3 ॾींहंनि में कोहिस्तान जे नाले सां मशहूरु हो। उनखे कोहिस्तान चयो वेंदो हो। कश्मीर जे ॾखण में हिकु नंढड़ी वादी जो नालो हो, जिते जबलनि मां नंढा नंढा 5 चश्मा निकिरी हिक ॿिए में अची मिलिया आहिनि। उतां थी दरियाउ झेलम सॾिजे थो ऐं जिते सिंध जी पोइ हिंदू शाही ख़ानदान जे बानी राजा चच पंहिंजे ऐं कश्मीर जे राजा जे हद जूं सरहदी निशानियूं क़ाइमु कयूं हुयूं, उहा लिखियलु आहे चचनामे में। बलोच, जिन खे अरबी माण्हू पंहिंजी ज़बान में बलूच चवनि था, मौजूदा बलोचिस्तान जे ॾखण वारनि किनारनि ते पिया फुल लटकंदा हुआ ऐं अञा उन्हनि मुल्क जे कंहिं बि हिसे खे पंहिंजो न कयो हो। बलोच तंहिं महिल बलूच सॾाईंदो हुयो अरबन जी ज़बाननि में। हाणे जो त दोस्तों सिंध जूं आॻा 3 हदूं जो उन ज़माने जे सिंध जी पखेड़ जो अंदाज़ो करणो आहे त ॾिसो, राजा चच जे वक़्त में हिन मुल्क जूं हदूं केसिताईं पखड़ियल हुयूं। उत्तर में दरियाउ झेलम खां शुरू थींदो हो ऐं कश्मीर जा हेठियां ज़िला बि उन में शामिल हुया। उतां कोहिस्तान काबिल उन जे सरहद खे मज़बूत कंदो अफ़गानिस्तान जे ॾाखणी ऐं ओभरंदे कुंड ताईं वठी आयो हो। मौजूदा बलोचिस्तान जी ज़मीन शुरू थींदे ई सिंध जी अलहंदी पासे एतिरी क़दुरु परे हली वई जो उत्तर ऐं अलहंदी में दरियाउ हलमंद हिन जे हदबंदी कंदो हो। ॾखण ऐं अलहंदी में ईरान ऐं सिंध जे सरहद उन जाइ ते वञी मिली हुई जिते किनारे जे साम्हूं मकरान जो जज़ीरो नूर मंशूर 2 आहे। ॾखण तरफ़ अरबी समुंड लहरूं आहिनि। दोस्तों, ही हिकु तमामु अहम मालूमात तव्हांखे ॾियणु पसंदि कंदुसि। राजा चच अरोड़ में रहंदो हुयो। रोड़ी तालके में अरोड़ हिकु नंढो शहरु आहे, उते जो राजा हुयो। हाणे जो दोस्तों हणी रहियो हो वरी उन जे ॾखण उभरंदे में कच्छ जो नार हो, बल्कि किन बयाननि मां मालूम थिए थो त कच्छ बि सिंध जे हुकूमत में ई शामिलु हो। हितां वठी उभरंदे सरहद शुरू थींदी हुई जा हिकु मंझियल सूरत में राजपूताना ऐं जैसलमेर जी रेगिस्तान में हिकु गुमनामीअ जी हालत वठी उत्तर वारे कोहिस्तान जे हेठियां भाङे ताईं हली वई हुई। क़दीम जाग्राफी लिखंदड़नि मां के चवनि था त कश्मीर बि सिंध में ई दाख़िल हो, मतिलबु त उन्हनि ॾींहंनि में उत्तर वारे हिंद जो अलहंदू हिसो सिंध ख़्यालु कयो वेंदो हो। क़दीम ज़माने जी तरफ़ जेतिरी क़दुरु अॻिते नज़र वधाइबी ओतिरी क़दुरु मुल्क सिंध वसी थींदो वेंदो ऐं उन जूं हदूं बराबरि पखड़ियल नज़र ईंदियूं। मथे ज़िक्र कयल हदूं अरब फ़ातिहनि जे ज़माने ताईं क़ाइमु हुयूं, मगर उन ई ज़माने खां पोइ अहिड़ा फेरफार थिया जो सिंध रोज़ बेरोज़ मिटिबी वई ऐं आख़िर वञी उहो ज़मीन जो हिकु नंढड़ो टुकड़ो रहियो जो अॼु असीं ॾिसी रहिया आहियूं। हा दोस्तों, ज़माने जी फेरफार हिन जी दामन में नवां मुल्क पैदा कया, जिन उन जी ज़मीन खसे नवनि नालनि सां शोहरत हासिल कई। गोया हिकु लावारिस ज़मीन ते नवनि माण्हुनि पंहिंजा घर बणाए वरिता। उभरंदे वारा ज़िला ऐं शहर त सभ खां अॻु आर्या क़ौम जे ई ज़माने में संदन जोड़ियल प्यारे नाले आर्या विर्त जे नज़र थी विया। उत्तर तरफ़ उहा नदी वादी जा पंजाब जे नाले सां सॾिबी हुई। वधी हिन मुल्क जे उन्हनि सभिनी ज़रख़ेज़ ऐं आबाद ज़िलनि खे घेरो करे वई जेके उत्तर पासी हुया। अल हिंदी तरफ़ क़ौम बलूच यानी बलोच बावजूद ज़माने जे हथां घणियूं मारूं खाधियूं, मगर आहिस्ते ॿियनि माण्हुनि जे वेठे पंहिंजो क़दम वधायो ऐं आख़िर सिंध जा सभई अलहंदी ऐं ॾखण वारा ज़िला पंहिंजा करे वरिता, जंहिंखे अॼु बलोचिस्तान जे नाले सां कोठियो वञे थो। दोस्तों, मतिलबु त सॼी हिंदुस्तान पंहिंजी
सिंध में ई आहे। हिंदुस्तान, पाकिस्तान ऐं कश्मीर सॼी सिंध ई आहे। दोस्तो तव्हांजो हिन वीडियो ते अचण जो मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। जेकॾहिं तव्हां नवां आहियो त बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कंदा। इंशाअल्लाह पाण जल्द मुलाक़ात कंदासीं हिकु नए वीडियो में नए ॼाण सां गॾु।